बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों हिकिड़ो छोकिरो हूंदो हुयो जेको ॾाढो ग़रीब हुयो, पर ख़ुददार एतिरो हूंदो हुयो जो हर रोज़ हू पंहिंजी महिनत करे ऐं पंहिंजे पढ़ाईअ जो ख़र्च बि कढंदो हुयो ऐं पंहिंजे घर वारनि जे लाइ बि ख़र्च कढंदो हुयो। हिकु ॾींहुं छा थियो जो उनखे ॾाढी शदीद बुख लॻी ऐं उन जॾहिं पंहिंजे खीसे में हथु हणी ॾिठो त ॾिठईं त खीसे में सिर्फ़ु हिकिड़ो ई सिको पियो आहे, हिकु ई रुपए जो सिको पियो आहे। हुन सोचियो त हाणे हिन हिकु रुपए मां मूंखे छा मिलंदो ऐं मां छा खावां। बुख तमामु शदीद लॻल हुयसि, सो उन इहो सोचियो त अॼु भला कंहिं घर जो दरवाज़ो खड़काए ॾिसजे। सो उन वञी हिकिड़ो दरवाज़ो खड़कायो। जॾहिं दरवाज़ो खड़कायो त उतां हिकिड़ी नौजवान छोकिरीअ अची दरवाज़ो खोलियो ऐं उनखां पुछईं त जी हुकुम कयो। हुन छोकिरे जॾहिं छोकिरीअ खे ॾिठो त उनजा होश ख़ता थी विया। मानी घुरण जे बजाए चईं त पाणी जो ढुक तव्हांजे घर मंझां मूंखे मिलंदो। उन छोकिरीअ जॾहिं उनजी हालत ॾिठी त छोकिरी ॾाढी सियाणी हुई, सम्झी वई त हिनखे बुख लॻी आहे। सो उनजे घर में ॿियो त कुझु मौजूदु न हुयो, पर खीरु पियो हुयो। सो हिकिड़ो गिलास खीर जो भरे ऐं अची उन छोकिरे खे ॾिनई। उन छोकिरे उहो खीर जो गिलास पीतो ऐं खीर जो गिलास पी उनजो शुक्रियो अदा कईं ऐं पुछा कईं त इन जी रक़म घणी थींदी। छोकिरीअ चयुसि त असांजे वॾड़नि ऐं मुंहिंजी अमड़ जेको आहे असांखे इहो नाहे सेखारियो त कंहिंसां बि जॾहिं का नेकी करियो त उनजो बदिलो घुरो। सो इहो खीरु तव्हांखे असां तोहफ़े तौरु पीआरियोसीं, का ॻाल्हि कोन्हे का, पैसा न खपनि। उन छोकिरीअ जो उन वरी ॿीहर शुक्रियो अदा कयो ऐं महिरबानियूं मञींदे हुतां हू रवानो थी हलियो वियो। ईअं ई उनजी ज़िंदगी गुज़रंदी रही ऐं हलंदे हलंदे पढ़ंदे पढ़ंदे हू हिकिड़ो वॾो डॉक्टर बणिजी वियो ऐं वॾी हिकिड़ी अस्पताल में उनखे नौकरी बि मिली वई। थियो ईअं जो उहा छोकिरी जंहिं उनखे गिलास पीआरियो हुयो खीर जो, उहा बि आख़िर उमिरि रसीदा अची थी ऐं उन बीमार थी पई जॾहिं त उनखे उतां जे डॉक्टरनि चयो त असां वटि तव्हांजो इलाजु कोन थो थी सघे, इन जे लाइ बहितर इहो थींदो त तव्हां कंहिं वॾे शहर में हली वञो ऐं उते वञी इलाजु करायो। जॾहिं उहा औरत वञी उते पहुती ऐं इलाज जे लाइ उते पहुती त डॉक्टर खे घुरायो वियो। डॉक्टर खे जॾहिं ॿुधायो वियो त फलाणे शहर खां को मरीज़ आयो आहे त डॉक्टर फौरी तौर ते भॼंदो आयो, छो त उन शहर में उन पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं गुज़ारिया हुया। जॾहिं उन औरत खे ॾिठईं त ॾिसंदे ई उनखे सुञाणे वरितईं ऐं फौरी तौर ते उनजो इलाजु शुरू कराए छॾियईं। सभिनी डॉक्टर्स खे, सभिनी नर्सिस खे उन जी तमामु घणी सार संभाल लहण जे लाइ हुन हुकुम ॾेई छॾियो ऐं इहो बि हुकुम ॾेई छॾियो त हिन जे इलाज ते जेको बि ख़र्चु ईंदो उहो मां अदा कंदुमि, तव्हां हिन खां कुझु बि न वठिजो। ख़ैर उहा औरत कुझु ॾींहं अस्पताल में रहण खां बाद आख़िर ठीकु थी वई। हाणे ठीकु त थी वई, पर उनखे इहा परेशानी हुई त अलाए केतिरो बिल ईंदो हिन इस्पताल जो ऐं मां एतिरो बिल भरे बि सघंदसि अलाए न, अलाह ख़ैरु करे। उहो सोचुनि में गुम हुई त उनजो बिल जेको आहे उहो खणी ऐं अची उन नर्स उनजे हथ में ॾिनो। जेॾीमहिल बिल उन औरत खे मिलियो त डिॼंदे डिॼंदे पई खोलियईं बिल खे, अलाए केतिरा पैसा हूंदा। त उन बिल जे जेको आहे त पने ते लिखियलु हुयो त अहसान जो बदिलो अहसान ई हूंदो आहे। सो औरत हैरान थी वई त इहो कीअं थो थी सघे। पोइ उहो डॉक्टर आयो ऐं उन अची उनखे ॿुधायो त मां उहो ई छोकिरो आहियां जंहिंखे तव्हां कॾहिं गिलास खीर जो पीआरियो हुयो। सो दोस्तो, अहसान जो बदिलो वाक़ई अहसान आहे। अॼुकल्ह जे दौर में तव्हां ॾिसो त माण्हू अहसान करण खां ॾाढो कीॿाइनि था ऐं दौर इहो बि हले पियो त जंहिं ते अहसान करियो त उहो ई तव्हांजे ॻिचीअ में पवंदो, उहो ई तव्हांखे ख्वार कंदो, रुसवा कंदो। सो पर पोइ बि असांखे घुरिजे त असां माण्हुनि सां अहसान वारो जेको रवैयो आहे उहो इख़्तियार कयूं, माण्हुनि ते अहसान करियूं। अहसान जे बदिले असांखे इनशा अल्लाह भलाईअ जो ई जेको आहे सौदो मिलंदो। उमेद करियूं था त अॼोकी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं इनखे शेयर बि ज़रूरु कंदो। ॿी वीडियो में वरी मिलंदासीं। उन वक़्त ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।